मोरो पुलिस बाईपास वटि कार्रवाई कंदे इंडियन गुटको मुंतकिल कंदड़ मंशियात फरोश खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। इंचार्ज झलो पुलिस चेक पोस्ट अकबर लगारी मूजिब ॾोहारी अहमद अली जतोई मंशियात जुडो मुंतकिल करे रहियो त खेसि ॻुझी इतला ते गिरफ़्तार कंदे वॾी मिक़दार में मंशियात हथ कई आहे। सगियो में ॿोध मुतासिरन खे सहूलियत ॾियण लाइ चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां डिप्टी कमिश्नर खैरपुर जी अॻुवाणी में यूसी अब्दुल करीम खरल जे 400 खां वधीक ॿोध मुतासिरन लाइ इमदादी सामान ॾिनो वियो। उन मौक़े ते पीपी अॻुवाण सेठ बशीर चन्ना मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तक जे एमपी ऐं एमएनए ॿोध मुतासिरन जी सहायता लाइ डिप्टी कमिश्नर खैरपुर खे हिदायत कई त सगियूं जे ॿोध मुतासिरन खे इमदादी सामान ॾिनो वञे। में वधंदड़ बदमनी खिलाफ दुकानदारन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। दुकानदारन मूजिब 2 ॾींहं अॻु कुंभ थाणे जी हद मां नामालूम हथियारबंद पोरियत समर अब्बास बंबरो खां 3 लख खां वधीक रक़म फुरकंदे फरार थी विया। वाक़िए खिलाफ पुलिस थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराइण बावजूद पुलिस जवाबदारन खे गिरफ़्तार नाहे करे सघी। हुननि एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ॾिनो वञे। असिस्टेंट कमिश्नर सांगड़ जोल में कार्रवाई कंदे फ्लोर मिल मथा छापो हणी 2 अरब रुपयनि खां वधीक मालियत जी कणक हथ करण जी दावा कई आहे। असिस्टेंट कमिश्नर सांगड़ शफ़ीक अहमद आराई पारां अटे जी वधंदड़ क़ीमतुनि खां पोइ कणक ज़ख़ीरो कंदड़ वापारी ख़िलाफ़ कार्रवाई कंदे 21,000 खां वधीक कणक जूं बोरियूं हथ कयूं वयूं आहिनि। असिस्टेंट कमिश्नर मूजिब ज़िले इंतिज़ामिया कंहिं बि सूरत हथरादू महांगाई बर्दाश्त न कंदी। कणक खे ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ सिंध हुकूमत जी हिदायतुनि ते कार्रवाई कई वेंदी। गंबड़ के कच्चे वारे इलाके में गुजरियल ॾींहुं ॿोॾ वारे पानी में ॿुॾी फोत थियल पीरसन अब्दुल शकूर खोड़ो जो लाश 18 कलाकनि बाद ॻोठाणनि हथ करे वरितो, जॾहिं त ज़िले इंतिज़ामिया पारां ॻोठाणनि जी का बि मदद नाहे कई वई। ॻोठाणनि फोतीअ जो लाश राति देर सां दरिया मां हथ करे इस्पताल मुंतकिल करे छॾियो, जितां लाश जी ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो।